शहर के मेन चौक चौराहों समेत तकरीबन कई इलाके और मोहल्ले स्ट्रीट लाइट्स न होने के बायस स्ट्रीट क्राइम के अड्डे बने हुए हैं, जबकि जहां स्ट्रीट लाइट्स हैं उन स्ट्रीट लाइट्स की हालत बहुत ख़राब है। लाइटिंग आहे पूरे शहदाद कोट जी, इन जी का सफ़ाई मतलब 6 महीना पूरो साल में भी नथो थिए। जे करे इन सफ़ाई जो कोई इंतज़ाम आहे, न के लाइटिंग जो इंतज़ाम आहे। इन जे करे राति जो जेको मुख़्तियार कारीवारी इन रोड सां वञूं था, यकीनन तव्हां कयो था त इहो टिजंदे 2 ॼणनि खां 3 ॼणा थी तॾहिं हितां इंतिहाई तकलीफ़ जो आहे। 2 करोड़ जी बजट आहे, उन खां बाद में म्यूनसिपल कमेटी आहे जेको आहे माल पिड़ी जी उगाड़ी आहे, मुख़्तलिफ़ ठीका आहिनि या दुकान मसवाड़ते आहिनि। हेॾी वॾी बजट हूंदे म्यूनसिपल कमेटी में स्ट्रीट लाइट जेको आहे त राति जो सॼो शहदाद कोट शहर ऊंधे वर चढ़ी वियो आहे। माण्हुनि खे अचु वञ में तमामु घणी तकलीफ़ थिए थी। ॿार बच्चो राति जो अचे थो या सरकारी अस्पताल दवा लाइ थो वञे त बि जेको आहे त रस्तनि में ऊंधे लॻी पई आहे, ॾाढी तकलीफ़ आहे, माण्हू ॾाढो परेशान लॻा पिया आहिनि। असीं DC कंबर शहदाद कोट खां इहा गुज़ारिश कंदासीं त ख़ुदारा हिन जो नोटिस वरितो वञे। स्ट्रीट लाइट जेको शहदाद कोट जेको मुकमल तौर ते बंदि लॻियूं पियूं आहिनि, ख़ासि करे मुख़्तियार कारा रोड में त राति जो 1 लाइट बि कोन थी ॿरे। तक़रीबन शहर तबाह ऐं बर्बाद लॻो पियो आहे। त विश न्यूज़ जे चैनल जे ज़रिए असां गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा शहदाद कोट स्ट्रीट लाइट जो जेको आहे त नोटिस वरितो वञे, स्ट्रीट लाइट जेको आहे बहाल कयूं वञनि, जेके शहदाद कोट शहर में जेके बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। दूसरी जानिब शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि स्ट्रीट लाइट्स की मद में हर 6 माह के बाद रिपेयर के नाम पर लाखों रुपए करप्शन की नज़र हो रहे हैं, मगर अफसोस कि नोटिस लेने वाला कोई नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद कोट।